पूरब मां बैत हिकिड़ा पढ़ूं था, उन में ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत कहाणी लिखियल आहे। जीअं अॻे बि अर्ज़ु कयो त लतीफ़ साईं जे रिसाले में जेके बि सुर आहिनि, जेके बि दास्तान आहिनि, इश्किया दास्तान आहिनि, तारीख़ी दास्तान आहिनि, उन्हनि में ॾाढी ख़ूबसूरत कहाणी लिखियल आहे। पाण कॾहिं उन खां उन्हनि कहाणियुनि ते सोचियो कोन्हे को, उन्हनि कहाणियुनि ते ॿ हिकिड़ा बैत आहिनि पूरब जा, ऐं उहे कागनि ते आहिनि। ऐं पोइ तमसीली तौर ते अची वरी पोइ उन्हनि खे इंसान जी जेका माण्हू जी जेका ज़िंदगी आहे वरी उन्हनि जी तमसील कढंदासीं त रूह कागनि जूं ॻाल्हियूं आहिनि या माण्हुनि जूं ॻाल्हियूं थी ठाहे। हिकिड़ो बैत त कर खणियो काग, कर खणियो काग लय मुनीअ ते मज़बूत, हिन पखी जे आवाज़ लाइ छो उन हवा पाण खे लॻे कान थी। उहो उन पखी जे करे छा थो थिए त वॾो आवाज़ करिणो थो पए, नॉर्मल आवाज़ हाणे कंदासीं। कर खणियो काग, कर खणियो काग लय मुनीअ ते मज़बूत, आणियो ॾे आतण में, आणियो ॾे आतण में सनीहा साबूत, कागल अथो कूत पैगाम पिरनि जा। हाणे पूरब जो बैत उनमें नंढो को माण्हू आहे, पोइ हुनमें आहे मर्द आहे या माई आहे, पर को न को किरदारु आहे जेको ॿुधाए पियो त पाण वटि मुनियूं थींदियूं आहिनि, थूणियूं नंढियूं नंढियूं मुनियूं थींदियूं आहिनि, पाण मन ॾींदा आहियूं, पोइ हुन वरी मुनी हूंदी आहे। हाणे मुनी जहिड़ो काग अची वेठो आहे। हाणे उन काग जी ॻाल्हि पई करे त कर खणियो, कर खणियो काग लय मुनीअ ते मज़बूत, उन मुनी जे वेठो आहे, उन थूणी जे वेठो आहे, उते काग आहे, उहो आयो आहे पैगाम खणी आयो आहे पेरियनि जा, ऐं कर खणियो उते जेको ॻाल्हियूं वेठो करे, ॿोलियूं वेठो करे। आणियो ॾे आतण में सनीहा साबूत, आतण जेको हूंदो आहे जंहिंमें अॻे चरखो कतबो, जेको पाण जंहिंखे अङण बि चऊं आतण बि पाण चऊं, आतण ते आयो आहे, मन आहे, मन में मुनी खुतल आहे, हुन मुनी ते चढ़े वेठो आहे, उहो ॻाल्हियूं वेठो करे, न्यापा वेठो ॾे। हाणे उहो न्यापा सम्झण वारा सम्झंदा, जंहिंजे लाइ उहे न्यापा हूंदा। कि आणियो ॾे आतण में सनीहा साबूत, कि कागल अथऊं कूत पैगाम पिरनि जा। हाणे कागल खे मुखातिब चए थो इहे जेके पैगाम जेके पिरनि जा आहिनि, इहे असांजी खोराक, असांजी इहा आहे। हाणे हीअ जेको आहे बैत पढ़ा उनमें ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत कहाणी लिखियल आहे। उहा कहाणी हीअं आहे त इहे काग आयो आहे, माना को न्यापो खणी आयो आहे काग, उहो अची वेठो आहे, जेको बन ते अची वेठो आहे, ऐं उते जेको आहे सो का का अची कई आहे, उन जेको आहे सो उहो लाज़मी आहे उते बन जे हेठां छोकिरियूं वेठियूं हूंदियूं आहिनि, उहे ॾुग बि वेठियूं विझंदियूं आहिनि, कचहरी बि वेठियूं कंदियूं आहिनि, ॿियो कमकार बि वेठियूं कंदियूं आहिनि। पोइ काह जो का पे कई हुन काह खे उॾारियोसीं, काह खे होश कयो, काह हलियो वियो। ईअं ओचितो ईअं अंदरि हिकिड़ो मन आहे, ॿियो वरी कोठियूं थींदियूं आहिनि नंढियूं, ग़रीब माण्हुनि जी नंढियूं कोठियूं थींदियूं आहिनि, त कोठी मां ईअं का छोकिरी ईअं निकिती आहे, ईअं डोड़ पाए, हुन ॾिठो थी काह हो, उहो लवियो पियो, हुन जेको आहे ॻाल्हियूं पिए कयूं, उनखे भॼाए छो छॾियो, हुनखे छोकिरी जेके ॿाहिरि वेठो हुयो उन काह खे उॾारे छॾियो हुन। हाणे उहो जीअं जेको आहे निकिती आहे, जेको आहे ॿाहिरि निकिती आहे, ॿाहिरि निकिती आहे, उन जेको आहे पुछा कयो त ही मथां मन मुंहिंजे कंहिं उॾारियो काह। हाणे हितां लतीफ़ साईं जो बैत शुरू थो थिए। हाणे हिकु छोकिरी हुन खां पुछे पई त मथां मन मुंहिंजे, मन बि मुंहिंजो, तव्हां घर बि तव्हां मुंहिंजे में वेठो आहियो, हीउ तव्हां मुंहिंजी काह खे उॾारे छो छॾियो। हाणे तमसील ईअं थी सघे थी ॼण को माण्हू आयो आहे, का छोकिरी आहे, को छोकिरो आहे, का माई आहे, को मैसेज खणी आयो आहे, पर मैसेज जंहिंजे लाइ आहे उनखे मैसेज ॾिनो कोन्हे को, ओसिताणी हुनजो मैसेज कोन पहुतो आहे ओसिताणी। उन खां अॻे ई छोकिरियुनि जेको आहे उन काह खे
उन मैसेंजर खे उनखे जेको आहे भॼाए छॾियो, उनखे रवानो करे छॾियो। अब आहे कोन, जंहिंजे लाइ मैसेज खणी उहो आहे कोन। हाणे उहा त आहे, उहा त छोकिरी आहे, उहा अंदरि वेठी आहे। हाणे उनखे मैसेज मिले ई कोन्हे। उहा जीअं भड़को खाई ॿाहिरि जी निकिती आहे, तीअं उन जेको आहे अची जेको आहे हकलूं कयूं छोकिरियुनि खे, चओ थी का मुंहिंजो चो उॾारे मथां मन मुंहिंजे कंहिं उॾायो कां। पुछो अमां वधीक ख़ैर त आहे, छा हो? का हुआ तव्हांखे उॾारे छॾियो, चई त तव्हां ज़ुल्म करे छॾियो था। ख़ैर त हो, चई गिनी आयो ॻाल्हिड़ी, चई गिनी आयो ॻाल्हिड़ी संदी सुपेरियां। चई मुंहिंजो सुपेरियां जी, मुंहिंजे पिरी जी, मुंहिंजे महबूब जी हू ॻाल्हि त खणी आयो हो, को मैसेज खणी आयो हो, त उहो मैसेज घटि में घटि मूंखे ॿुधण त ॾियो आहे। तव्हां मूंखे वेठियूं तव्हां मुंहिंजे अङण में आहियो, तव्हां मन मुंहिंजे में वेठियूं आहियो, पोइ तव्हां उहो जेको आहे ख्याते खे, उन कांगल खे तव्हां उॾारे छो छॾियो उनखे? हाणे उनखे जेॾनि खे चवे थी जेॾियूं जेॾियूं जाड़ कयां ज़ुल्म करे, जीअं पाण चवंदा आहिनि ज़ुल्म करे छॾियो, जेॾियूं जाड़ कयां सोम हूंद सनीहड़ो। मूंखे उहो सनीहड़ो त ॿुधणु ॾियो आहे, मूंखे घटि में घटि न्यापो मूंखे ॿुधणु ॾियो आहे। पोइ हूअं ई हलियो वञे हा, पोइ का को वेठो कोन हुजे हा, पर घटि में मूंखे न्यापो मूंखे ॿुधणु ॾियो आहे हुनखे। चई उभी अङण झल कांग उॾाए कामणी, चई उभी अङण झल कांग उॾाए कामणी, आयसि जा ओचतो उन माग महल। चई सूरत विथसि सल कांगे न कुठी कामणी, चई कांगे कोन कुठी आहियां, चई उहे जेके सूर जेके आहिनि मुंहिंजे अंदरि में जेके आहिनि, उन्हनि मूंखे सल विझी छॾिया आहिनि, ऐं आउं जेको आहे उन्हनि सूरनि जे करे जेको आहे आउं पंहिंजी रड़ियूं करियां। चई कांगल हाणे वरी ॾाढी कांग जो उन्हनि उॾारे छॾियो, त पोइ वरी जेको आहे चयो दादी इहो परियां वियो हूंदो, परियां वण ते वेठो हूंदो, वरी जेको आहे वरी तूं वञी उनखां हार वार वञी वठो उनखां। हाणे इहो वरी जेको आहे अॻियां वई आहे, ऐं पोइ अॻियां वरी जेको कांग सां वरी मुखातिब थी आहे। कांग खे चवे थी कांग तुंहिंजी महिरबानी, तूं आयो हुई, तोखे जेको आहे हुन मायनि छोकिरियुनि तोखे उॾारे छॾियो, ऐं तूं आयो मुंहिंजे लाइ हुए, ऐं महिरबानी करे जेको आहे मूंखे पिरियनि जा जेके पैगाम आहे उहे मूंखे पैगाम ॿुधाए, छा पिरियनि चयो? कांगल हाणे कांग सां मुखातिब आहे, चई कांगल कासिद पिरीअ जो, कांगल कासिद पिरीअ जा अङण आयो टिल। चई मुंहिंजे अङण ते अचे, उते टिल अची, पाण चवंदा टिलण खिलण टिलण मिलण, ऐं अची खेद अची तूं उते। चई कांगल कासिद पिरीअ जा अङण आयो टिल। चई बेआद बेशुनीद मोह मूंखे मिल, तूं अचु ऐं ॻाल्हियूं अची ॿुधाए, मुंहिंजे पीउ जूं ॻाल्हियूं ॿुधाए। आउं त जेको आहे उनजे सिक में वेठी सड़ां, आउं त इंतज़ार में वेठी आहियां त तूं अची ऐं मूंखे पीउ जा पैगाम मूंखे पहुचाई, छो त पीउ अची कोन थो सघे, अची वञी कोन था सघूं। जंहिंजे करे तुंहिंजी महिरबानी आहे जो तूं अची थो करे, तूं आयो आहीं त महिरबानी करे हली आ ऐं मूंसां तूं मिल अची। चई ज़ाग ज़ाग फारसी में चयो कां खे, चई ज़ाग गुफ़्त फहमी अथमि, ख़ुशहाल वेठो खिल। उहो मूंखे मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं जेके आहिनि, उहे पीढ़ियुनि जूं नरम नरम ॻाल्हियूं, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं, उहो मूंखे पीढ़ी जूं मूंखे ॿुधाए, ऐं पोइ आउं ख़ुशहाल ऐं वेठो खिल वेठो वेठो ॻाल्हियूं मूंसां वेठो कर। गुराब न गाफ़िल, गुराब कंहिंखे चइबो? चए गुराब न गाफ़िल जंहिं ताना तुनका लाया। हाणे ॾिसो आहे त आम तौर ते जेको आहे कांगनि जी ॻाल्हि आहे, पर असल में ॻाल्हियूं माण्हुनि जूं ॻाल्हियूं आहिनि। पोइ वरी शाइरी आहे, पोइ शाइरी जहिड़ी पंहिंजी सूंहुं आहे, पोइ उहे वरी शाइरी जूं जेके ॻाल्हियूं आहिनि वरी जेको आहे कखर खॿा आहिनि, पोइ जेको आहे कांगनि जे वसीले ॻाल्हियूं कबियूं, जेको आहे कबूतरनि जे वसीले ॻाल्हियूं कबियूं। ऐं ॿियूं अहिड़ियूं इलाही कहाणियूं आहिनि लतीफ़ साईं जेको आहे सुरनि में दास्ताननि में लिखियल आहिनि, उहे तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं उन लाइ ज़रूरी आहे त महिरबानी करे जेको आहे इहो जेको चैनल आहे तव्हांजो, उनखे सब्सक्राइब कजो ऐं ॿियनि यारनि दोस्तनि खे बि जेको आहे ॿुधाइजो, तॾहिं तव्हांखे ॿियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाए सघूं। महिरबानी तव्हांजी। वरी कंहिं ॿिए कंहिं ॿोल सां वरी तव्हां सां गॾु।